दोस्तों सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं असांजी हर ईंदड़ नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ताईं पहुचे। ऐं उन खां सवाइ पुराणनि गाननि ऐं दास्ताननि ॿुधण लाइ असां सां राब्तो कयो। असांजो WhatsApp नंबर आहे 03049 32 0120। ऐं अव्हां जी ख़िदमत में हींअर पेश आहे फ़क़ीर चिबड़ जो ही आवाज़। भूरो खान निज़ामाणी ऐं अली असगर निज़ामाणी ऐं साले मोहम्मद ख़ासकेली ऐं दाइम ख़ासकेली उन्हनि जी इहा फरमाइश आहे। ध्यान में सिज चंद्र तारा कटियूं कुतब आगे बिहारा आसमान में रेत भेरे थूने ये फिर नबा फरमान में आसफत करा सचे सरदार जी ज़ाहिर जमा दो ज़बान में सल्लू अलैहि शाफी संदेशान में आगे आयतू मोकलू कादर भले कुरान में मिठो मीर मोहम्मद बड़ो बिस्मिल्लाह दागर बयान में खातून के मत खालक कयो मालिक संद ज़मान में जन्नतू फिरदौस किलिद दे भलो दान में इस्लाम अली उजार कबरी बे कुफरान में कामिल पुत भगा का बेजा चढ़ी चौगान में तो आमद दो बना दो मौला अली जो आशिक तव अरबस्तान में अदा मुश्किल कुशा मौला अली शेर खुदा के काफ़रनि ईंदे ॾिसी ऐं पाण में हिकिड़ो मकर ठाहियूं। कहिड़ो पाण में मकर ठाहियूं? पाण में इहा सलाह कयूं त हिकिड़ो जहिड़ो माण्हू सुम्हारे ऐं उन मथां कपिड़ो विझी छॾियऊं। पाण में इहे ख़बरूं कयूं त चवंदासीं त हीअ असांजो माण्हू गुज़ारे वियो आहे, हिन ते जनाज़ो निमाज़ पढ़ायो। पोइ हज़रत अली निमाज़ पढ़ाईंदा ऐं पोइ पाण पंहिंजे साथी खे सॾु करे ऐं खिलूं कंदा। मुश्किल कुशा मौला अली जंहिंमहिल नज़दीक आयो मुश्किल कुशा मौला अली खे चऊं भई असांजो जनाज़ो निमाज़ पढ़ाए असांखे माण्हू गुज़ारे वियो आहे, असांखे को निमाज़ पढ़ाइण वारो जनाज़ निमाज़ पढ़ाइण वारो माण्हू न मिलियो आहे। मुश्किल कुशा मौला अली उन मैदान में आयो आहे, निमाज़ जो इरादो कयो त अलाह पाक इज़राइल खे हुकुम कयो जेते न मुश्किल कुशा मौला अली अल्लाहु अकबर चवे तो झूठो हिन जहान में हयाती में न हुजे। ॾिसो मुश्किल कुशा मौला अली शेर ख़ुदा रब्बिल आलमीन जो पहलवान अल्लाहु अकबर पियो चए ऐं उन झूठे जो पसां पियो वञे। आशिक़ ॿुधायो कहिड़े नमूने सां पियो वञे।
जॾहिं नमाज जो इरादो कयो, नमाज पढ़ण से लॻो, अल्लाह अकबर चवण सां हिकु साइल जी सदा ॿुधई। दिलि में ख़्यालु आंदई, ॿार ॿई ॻराए छो कॾहिं बि सखियुनि खां साइल ख़ाली न मोटी विया। ऐं होॾां अल्लाह जो हुकुम आहे, व अम साइल फला तन हर, त मुंहिंजे सवाली खे ख़ाली न छॾी। ख़ुदा क़ुर में चयो आहे। मौला मुश्किल कुशा ॾिठो, अल्लाह जो बि फर्ज़ पूरो करणो अथमि, साइल जी सदा बि पूरी करणी अथमि। इशारो ॾिनई, मुंडी लही वई हथ मां, इहा हिन साइल खे मिली। साइल मुंडी खणी पंहिंजे मुल्क हलण लॻो। किताब था लिखनि, जॾहिं पंहिंजे नज़दीक ॻोठ खे शहर जेको उते आयो त सिज लही वियसि हलियो। दुकान बंदि थियण वारा, के दुकान वाजिबी खुलियल हुआ। जिन वटि हिकिड़े दुकानदार वटि उहा मुंडी खणी आया, मुंहिंजा बच्चा